लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलीकार असांजूं ॻाल्हियूं जनाब इनाम शेख साहब जारी आहिनि। इनाम ही जेको सभु कुझु थियो आहे त तव्हां ही जेके तर्जुमा कया त इहो त पाण चई सघूं था न त कराची यूनिवर्सिटी में जे फ़लसफ़े जे पासे न हुजो आहे त शायदि इन्हनि ज़िक्र कयल आलमनि जे लिखनि जे पासे बि तव्हां न हुजो आहे। हाँ बिल्कुलु, हा न, हाँ बिल्कुलु ईअं थियो आहे। त उहे तव्हां ज़रूरी छो था सम्झो उन्हनि फ़लसफ़नि खे सिंधी पढ़ंदड़नि जे अॻियां मुतारिफ़ ऐं वाक़ुफ़ु कराइणु ज़रूरी छो था सम्झो? ॾिसो हुन जा ॿ टे सबब आहे। हिकिड़ो त इंसान जो जेको ज़हन आहे उहो रिप्रोडक्टिव थिए थो। जेको कुझु तव्हां उन में विझो था उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त इनखे मां वरी पंहिंजे रंग ढंग सां वापसि दुनिया खे पहुचायां। ॿियो इहो आहे त उहे एॾा हसीन ख़्याल हूंदा आहिनि, एॾा नवां ख़्याल हूंदा आहिनि, एतिरा तव्हांजे ज़हन जे डायमेंशन खे चेंज कंदड़ ख़्याल हूंदा आहिनि ऐं एतिरी तव्हांजी तरबियत कंदड़ ख़्याल हूंदा आहिनि जो तव्हां चाहींदा आहियो त इहे ख़्याल ॿियनि ताईं बि पहुचनि। हमेशह माण्हू का बि सुठी शइ हथु ईंदी आहे न त उहा ॿिए खे ॾेखारींदो आहे, दादा हे मूं वटि हीअ आहे, भले हू सुठी वाच हुजे या सुठो कोट हुजे। सुठो आइडिया बि तव्हांखे चैन सां वेहणु न ॾींदो आहे। सुठा ख़्याल तव्हां में तव्हांजे अंदरि हिकिड़ी वणंदड़ बेचैनी पैदा कंदा आहिनि। त उन बेचैनीअ जे करे मूंखे थियो त हे जेको सिंध में मिसाल जोए साहब जो हिकिड़ो कमु हो त उन जेको आहे सो हिकिड़ा कुझु फ़लसफ़ियुनि जा जेके किताब आहिनि उन्हनि खे ट्रांसलेट करे ऐं आंदो रूस जो एमाइल हो या एमिली हा ऐं एमिली उर्फ़ तालीम, हा उहो अहिड़े तरीक़े सां कुझु स्टीफन ज़्वेग जो हो फ़िक्र जी या आज़ादी फ़िक्र जी आज़ादी ऐं हिकिड़ो फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स, फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स गैलीलियो। हा इहे डायरेक्ट किताब आहे। उन खां पहिरीं लॉन्ग टाइम अगो उस्मान अली अंसारी फ़लसफ़े जी कहाणी किताब जेको आहे सो ट्रांसलेट कयो हो विल ड्यूरांट जो ऐं कुझु ॿिया प्लेजर्स ऑफ फिलोसफी उहे बि कया हुआ। हाणे उहे ॾिसो उन दौर में 50s ऐं 60s में किताब ट्रांसलेट थियल किताब 2003 ताईं सिंधी अदबी बोर्ड में हेठि पिया हुआ फर्श ते। न अदबी बोर्ड त फसानो न पोइ था मां करो। ॿुधायो पोइ हा माना दिलचस्पी जी ॻाल्हि, पोइ उनखे प्रियोरिटी, अवलियत ठके ठूके मां वरी शाया कयो त जीअं हेॾो वॾो किताब ब्रदर्स करमज़ोफ़ अलाए कहिड़ा कहिड़ा सो त इहो मूंखे लॻो त ही शयूं अचणु खपनि। मिसाल तौर ते जदीद जेको यूरोपी फ़लसफ़ो आहे उन में उन जा नैरेटर्स जेके वॾा आहिनि उन में हिकिड़ो बर्ट्रैंड रसल बि आहे, हिकिड़ो जेको आहे सो विल ड्यूरांट बि आहे, अहिड़ी तरह ॿिया खोड़ माण्हू आहिनि। उन्हनि जा किताब असां पढ़ियासीं त असांखे महसूसु थियो त यार ही त असांजे माण्हुनि खे बि पढ़णु खपनि। इन फ़लसफ़े ते तव्हां खां अवल सिकंदर मुग़ल साहब लिखियो न उन इंसान जी तारीख़ किताब लिखियो हो या इर्तिका जी कहाणी, हा इर्तिका जी कहाणी प्योर फ़िलासफ़ी ते जेका ॾहाप जो इतिहास। हा पर उन में बि मां नथो सम्झां त मिसाल तौर ते डिसिप्लिन्ड अंदाज़ में ही शायदि पहिरीं कोशिशि ही माना क्रोनोलॉजिकल वे में ठीकु। छो जो जेको रेनेसां आयो जागृता जो दौर यूरोप में माना 1500 ईस्वीअ खां पोइ उन में इन्हनि माण्हुनि जो वॾो रोल हो ऐं ख़ासि तौर ते उन में जेको वॾो इब्तिदाई वॾे में वॾो रोल हो फ्रांस जो हो रेन देकार्त। उन रेन देकार्त जो कोजिटो मशहूरु आहे, कोजिटो अर्गो सम, उहो लातीनी ॿोलीअ जो टर्म आहे जंहिंजो मतिलबु आहे आई थिंक देयर फॉर आई एम। डेकार्ट जेको आहे उहो सिस्टमिक डाउट में यकीन कंदो हो, हर शइ ते डाउट कंदो हो। हुनजो ख़्यालु हो हाणे डेकार्ट तो चए मां सोचां थो इन करे मां आहियां, आई थिंक देयर फॉर आई एम। हलक हुजणु हीअं खपे त मां आहियां इन करे सोचां थो, इहो हो बहस। हा बस इहो हो त हो अवल छा आहे हो जीअं त रेशनलिस्ट हो ऐं हो सब्जेक्टिव हो, तंहिंजे करे हुन चयो त हीअ सॼी दुनिया छा आहे, हीअ दुनिया सॼी मां आहियां त आहे न, जेकॾहिं मां न हुजां त
छा हुजे ग़ालिब बि जेको चयो न त मुहिद्दीन चयो न ग़ालिब चयो न नथा कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता या गुलाम अली जेको गज़ल ॻायो त हम हैं तो ख़ुदा भी है हंगामा है क्यों बरपा सूरज में लगे धब्बा फितरत के करिश्मे है बुत हमसे कहें काफ़र अल्लाह की मर्ज़ी इहे त इहे हे माण्हू डेकार्ड चवंदो त बाबा इल्म जो बुनियादु शक आहे शक न कंदव हर शइ ते इवन पंहिंजे वजूद ते बि शक न कंदव त पोइ तव्हांखे इल्म जी हासिलात न थींदी पोइ अहिड़ी तरह वरी उन खां पोइ स्पाइनोज़ा आयो स्पाइनोज़ा जेको आहे सो यहूदी हो शीशा पॉलिश करण जो एम्स्टरडम में कमु कंदो हो ऐं पर हुयो सूफ़ी हुन जा जेके सूफ़ी ख़्यालात आहे उहे उन दौर जे मुरविज यहूदी क़दरनि जे ख़िलाफ़ु आहे पोइ हिन जॾहिं पंहिंजो शुरू कयो फ़लसफ़ो वहदतुल वजूद वारो पैंथियज़म वारो त सभिनी ते यहूदी कावड़जी पिया बिरादरीअ हिन खे जेको आहे सो सज़ा ॾिनी त बाबा हिन खे एम्स्टरडम जे चौक ते बीहारियो हथ ॿधो ऐं हेठां तख़्ती हणी लिखी छॾियऊंसि त हितां गुज़रंदे जेको हिन ते लानत न विझंदो उन ते ख़ुदा जी लानत हाणे ॾिसो मूंखे ॿुधायो किथां किथां माण्हू ठीकु 100 साल खां पोइ जॾहिं यूरोप खे ख़बर पई त यार हीअ त वॾो कमाल जो माण्हू हो हिन त जेको आहे सो इंसानी फ़िक्र ते हिन जा अहसान आहिनि त उन साॻे माण्हूअ जो मुजस्मो उन चौक ते खड़ो कयो वियो ऐं हेठां लिखियो वियो त हितां लंघंदे जेको हिन जे अज़मत में कंधु न निवाईंदो उन ते ख़ुदा जी लानत माना ईअं अहिड़ी तरह वॉल्टेयर ऐं पोइ वरी लिबनीज़ थियो लिबनीज़ जा जेका लॉजिक हुई त लॉक थियो लॉक जो जेको मशहूरु फ़लसफ़ो हो एम्पिरिसिज़म जो पंहिंजो लॉक तजुर्बत पसंदि हो हा हू चवंदो नो शॉर्टकट टू एक्सपीरियंस हू चवंदो दुनिया में सभु शयुनि में तव्हां शॉर्टकट करे सघो था तजुर्बे में शॉर्टकट नथा करे सघो सचो सिंधी हो हा सो हर शइ में तजुर्बो कजे हा ऐं उहो बि पाण कजे वरी वॉल्टेयर जी ज़िंदगी पढ़ीसीं साईं उहो अजीब क़िस्म जो माण्हू हो नवाबनि सां लड़ायूं बादशाहनि ते हिजू ऐं काउंटेसिस ते जेको आहे सो वॾा तबरा पोइ वरी उन वञी बादशाह पुरुषा जो जेको शहनशाह हो उन सां दोस्ती थी वई फ्रेडरिक दी ग्रेट सां उतां वेही वरी वापसि फ्रांस में आयो उन मां वॉल्टेयर जो बि हिकिड़ो दिलचस्पु तव्हांखे ॿुधायां वॉल्टेयर जेको आहे वॾो शरारती हो वॾो माना पीउ खे एॾो तंग कयो हुई जो पीउ घर मां कढी छॾियोसि माना अॼु फलाणे नवाब ते जेको आहे सो तनक़ीद अॼु फलाणे जेको आहे सो वॾेरे ते शहनशाह ते बादशाह ते पोइ 10-15 साल 20 साल रुली हेॾां होॾां ऐं वापसि पेरिस में आयो पेरिस में हिन अचे घर बि न वियो हिन पंहिंजो आयरिन हुनजो मशहूरु ड्रामो हो ड्रामो अचे स्टेज कयो ड्रामो साईं तबाही मचाए छॾी 1 हफ़्तो 2 हफ़्ता महीनो 6 महीना साल 2 साल असली हुन रिकॉर्ड टोड़े छॾिया त हिनजे पीउ खे वञी कंहिं चयो त बाबा उतो वारो पुटु जेको आहे न उन तो त घरां कढी छॾियुसि त निभाॻो आहे कंहिं कम जो कोन्हे उन त उते तबाही करे छॾी थी वियो मशहूरु थी वियो आहे सॼे यूरोप में भला रे हेर बि वठी आयसि त हाणे इहो पुट जो ड्रामो हली ॾिस आयो उन में ड्रामो शुरू थियो जीअं जीअं हो हुनजा डायलॉग ईंदा पिया वञो साॻिया काट वारा जुमिला ऐं जेको आहे सो माना मज़ा हे हो त हो ड्रामो बि ॾिसे पियो झूनो ऐं इहो बि चयो ॾिसो मां चयो न हिन हे न सुधरंदो हे वरी साॻियूं शरारतूं वरी असां सभिनी खे बदिराईंदो वॾो बदमाश आहे वॾो मां हिन खे घर अचणु न ॾींदुसि माना जेको वक़्तु ड्रामो हलियो त हुनजो पीउ हुन ते लानत मलामत कंदो ॼण त उहो ड्रामो ई हुन ते पाण ते लिखियलु हो अहिड़ी तरह रूसो बोज़ांकी मुख़्तलिफ़ पंहिंजो वरी साईं मुंहिंजो किरकेगार्ड जो जेको एग्ज़िस्टेंशलिज़म जो नज़रियो आहे मार्टिन हेडेगर आहे साईं
अलाए छा हिक खां हिकु नशा आहे न, उहे नशा माण्हू ते चढ़ंदा विया। त हिते त असां पियासीं जेको आहे सो जहां खे ॾियो मुबारकूं असां पिया गाईंदा अचूं ऐं मतिलबु हिकिड़ी गिरती हुई दीवार को इन जो हिते जॾहिं इहे शयूं महसूसु थियूं त इंसानी सोच जो पावर केतिरो आहे, इंसानी सोच समाज खे कीअं तब्दील करे सघे थी, ऐं समाज तब्दील थियनि था त कीअं माण्हुनि जा चहिरा बि तब्दील थियनि था। जीअं तव्हां ॿुधायो न ग़ुलाम अली जो हिकिड़ो ग़ज़ल आहे त अपनी आवाज़ की लर्जिश पे तो काबू पा लूं, प्यार के बोल तो होंठों से निकल जाते हैं, अपने तेवर तो संभालो कि कोई ये न कहे कि दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। वाह। यानी जॾहिं माण्हू आज़ादु थियनि था उनजा चेहरा तब्दील थी था वञनि। माण्हू जॾहिं हिकिड़े मुहज़िब इंसाफ़ पसंदि समाज में रहनि था तव्हां ॾिसो केॾा ख़ुशि था लॻनि, ॿूटा बि उन्हनि जा गुल बि ख़ुशि यानी सुठा था लॻनि, हर शइ सुठी थी लॻे। असां इहो चाहियूं पिया त सिंध जेका असां वेदनि जे दौर खां पढ़ंदा था अचूं, जेका चचनामे में पढ़ी आहे, जेका मोहन जे दड़े में ॾिठी आहे, जेका मुख़्तलिफ़ दौरनि में सुमरा डायनेस्टी में मुख़्तलिफ़ दौरनि में उनजो उरूज ॾिठो आहे, शायदि असां उनजे उरूज खे वापसि मोटायूं, शायदि रीइनकारनेशन थिए। त इहे सभु शयूं हूअ इन्हनि जंहिं उत्साहियो ऐं मां हूअं बि जिते रहियो आहियां बहसियत स्टूडेंट फ़िलासफ़ी जो, त मां इहे फ़िलासफ़ी ते किताब ट्रांसलेट करे आंदा। वरी जॾहिं IR में आयुसि उते इंटरनेशनल पॉलिटिक्स खे पढ़ियोसीं, यूरोपियन हिस्ट्री पढ़ीसीं, जर्मन यूनिफिकेशन, इटालियन यूनिफिकेशन, कीअं गैरीबाल्डी पंहिंजे इटली खे आज़ादु करायो, कीअं बिस्मार्क पंहिंजे जेको आहे सो पुरुषा खे ऐं जर्मनी खे उरूज ते पहुचायो, फ्रेडरिक दी ग्रेट, लुई 14 फ्रांस जो। त ॿियो आइडियालॉजीज़ पढ़ियूंसीं, मार्क्स एंगल्स खां वठी बेशुमार माण्हुनि जूं, ऐं इंटरनेशनल रिलेशन्स में थ्योरीज़ मुख़्तलिफ़ पढ़ियूंसीं। त उन्हनि बि एतिरो इम्पैक्ट मुंहिंजे तबियत ते कयो जो पोइ मूं पूरी हिकिड़ी 750 पौणा 800 पेजिस जी डिक्शनरी ठाही। असां छा था करे सघूं, हिकु राइटर करे छा थो सघे? हिकु राइटर सुहिणनि सेबतनि ख़्यालनि खे पंहिंजे अवाम जे आॾो पेश करे थो सघे ऐं उन जे ज़रिए ई माण्हुनि जे ज़हन खे तब्दील करे सघे थो। उहो हिकिड़ो दौरु हो, तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो जंहिं दौर में सोझरो, सुहिणी, अॻिते क़दम, पैगाम ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रिसाला निकिरंदा। तव्हां असां जेके पढ़ियासीं अॼु जेको असां ॻाल्हायूं था उन में केॾो कंट्रीब्यूशन, वॾे में वॾो रोल जे इहे न हुजनि हा सुहिणी जा एडिटोरियल अॼु ॾींहं ताईं कोई लिखी सघियो आहे। अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ जेके मैगज़ीन्स आहे, रिसाला हुआ, अख़बारूं हुयूं, पाकिस्तान फोरम साईं, ॿिया जेके हिन से तुलू हिकिड़ो रिसालो ईंदो हो, रूस मां ईंदो, रशिया जो, या रशिया ऐं चाइना जा जेके किताब आया, डॉन बहता रहा, ये दोस्तोयेव्स्की, फलाना टीरा, जेके नौजवानों का गीत, हा, एंटोन चेखोव, इहे सभु पढ़ियासीं तॾहिं त असां एना किरेनिना, हा, एना किरेनिना, टॉल्स्टॉय जो वार एंड पीस, इहे सभु शयूं जेके आहिनि असांजो नौजवान नस्ल मां इन हिसाब सां चवां थो। हा, मैक्सम गोर्की, मिखाइल शोलोखोफ, डॉन बहता रहा। त हे असांजा नौजवान जेके आहिनि उहे असां खां वधीक उन्हनि जो नसीबु न आहे। उहे अंग्रेज़ी त ॾाढी सुठी ॻाल्हाए सघंदा, मूंखां बि मुंहिंजा ॿार ते बि पोइ था ॻाल्हाइनि। अञा मूंखे ॿ ॻाल्हियूं बि ॿुधायो, हीअ जेका सॼी लिस्ट आहे फ़लसफ़नि जी ॻाल्हि नथो कयां, पर तव्हां कुझु वॉरियर्स बि ॿुधाया, इटली खे गैरीबाल्डी आज़ादु करायो, उहे सभु ॻाल्हियूं, इहे जेके बि नवाब या उन्हनि जो मायूं आहिनि या उन्हनि जा सिपह सालार आहिनि, नेपोलियन जहिड़ो शहनशाह पैदा थियो, त इहे सभु घणो करे जागीरदारी जी आख़िर ऐं सरमाएदारी जी मोहड़ जा माण्हू आहिनि न। इहो आहे पर न उहो पुछां थो, इहे हा ईअं ई आहे, तब्दील थी रहियो यूरोप, पर यूरोप जेको आहे इंडस्ट्रियलाइज़ थियणु शुरू थी वियो न। ठीकु आहे, इन्हनि में प्रो पीपल माण्हू हुआ या उन साॻे तबिके जी ख़िदमत पे हली? न, सभु भागी माण्हू आहे न साईं। तव्हां रूस
न न न न लेखक कोई बि नथो पुछां, फ़लसफ़ी कोई बि नथो पुछां। ईअं त ब्रोनो खे इटली में विच चौक ते आलन ट्रूअन में बाहि ॾेई साड़े छॾियो, जीअरो माण्हू जंहिं चयो धरती गोल आहे, अॼु तुंहिंजो पुटु नंढड़ो हूंदो उहो बि चवंदो। माण्हुनि त उहो कयो, उन्हनि जी ॻाल्हि नथो कयां मां, आलमनि जी मौलवियुनि जी बि ॻाल्हि नथो कयां। हीअ जेके हुआ हुकुमरान तबिका, इन्हनि में भले में भलो माण्हू केरु आहे? हुकुमरान तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त पुरुषा जेका आहे उहा एॾी वॾी एम्पायर, माना ऑस्ट्रिया, जर्मनी, पोलैंड, हंगरी, ऑस्ट्रो हंगरियन एम्पायर हिनखे चवंदा हुआ, ऐं कुझु स्विट्ज़रलैंड जा हिसा, माना तक़रीबन 3 हिसो यूरोप जो उहा रुगो हिकिड़ी सल्तनत हुई। हुनजो बादशाह हो फ्रेडरिक दी ग्रेट। फ्रेडरिक दी ग्रेट इल्म जो एॾो चाहींदड़ हो जो इहे सभु जेके भॼंदा हुआ उहे वञी हुन वटि पनाह वठंदा। वाह वाह। ऐं हुननि खे वज़ीफ़ा पिया लॻा पिया हूंदा, जीअं हिते ख़ान साहिबु अब्दुल करीम पली जेको आहे गुलकारनि ऐं फ़नकारनि खे पालींदो, इन खां घणो मथां हुकम फ्रेडरिक दी ग्रेट कंदो हो। ऐं हू जेको रूस में जेको वॾो शहनशाह हो पीटर दी ग्रेट वॾो इल्मदोस्त माण्हू हो, वॾे उनजी जेका आहे सा कॉन्ट्रीब्यूशन आहे रूसी सोसाइटीअ खे जेको आहे नओं जनम ॾियण में। ऐं फ्रांस में लुई 16 जे दौर में उहो जेका न माई चवंदी हुई त माण्हू छो हड़ताल केक छो नथा खाइनि, उहा मेरी एंटोने उनजो नालो हो, उहा लुई 16 जी ज़ाल हुई, आख़िरी मलकाई जंहिंखां पोइ तबाह थियो उनजी बादशाही। तंहिंखां पहिरियों हिनजो ॾाॾो जेको लुई 14 हो उहो कमाल जो माण्हू हो। उन फ्रांस में वॾी रीइनकारनेट कयो, नवां ख़्याल आंदा, नवां रिफॉर्म्स मुतारिफ़ कया। हाणे इहे 16वीं सदी आहे, इहा तक़रीबन 17 माना 1600 खां वठी हलियासीं। सिंध किथे बीठी आहे उते? सिंध 1690-91 में शाह लतीफ़ पैदा थियो आहे। 1690-91 1752 में साईं जो थी वियो 52, ठीकु आहे। त 63 सालों में 1690-91 में सिंध हिते ई 1600 न शाह त आहे, शाह हुकूमत कलोड़नि जी आहे, हुकूमत पोइ हेॾा मुग़ल थिया, तरखान आया। हा न, हुकूमत जेका आहे न मुग़लनि जी आहे, मुग़लनि जी हुकूमत, फ़र्रुख सैयर जी हुकूमत आहे। ठीकु आहे, जॾहिं शाह साहिब जो जनम थियो। हा, हाणे औरंगज़ेब जो डाउनफॉल थियो। असां वटि इल्म फ़लसफ़ो कहिड़ो आहे? इल्म फ़लसफ़ो इन लेवल जो त कोन्हे जेको न मां अञा ॿी थो चवां, मां थो चवां न, असां त चऊं ख़ाली आहे। हा, फ़र्ज़ु कयो तसव्वुफ़ आहे, माना शाह साहिब खां शाह इनायत जे रूप में, शाह साहिब, शाह खां बाबल आहे। शाह साहिब जी उमिरि 28 या 38 साल जो शहादत थी आहे। पंहिंजो ही शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं शाह इनायत रिज़वी इहे इन खां पहिरियों जा शाइर आहिनि। न इहे त थिया काज़ी कादन बाबू। मां इहा ॻाल्हि, शाइरी ऐं फ़लसफ़े में वरी बि फ़र्क़ु आहे, पर शाइरी जे ज़रिए तां फ़लसफ़े जो इज़हार करे सघो था। फ़लसफ़े ते इन दौर में जेको कमु कयो आहे उहो असांजो मखदूम ठारो, मखदूम मुइन ठटवी, ऐं कंहिं त थोरो घणो मखदूम हाशिम ठटवी हुयो राइट्स जे, उहे त वरी राइट्स जे पासे आहे, हुक्मरान तबिक़नि। ॾिसो हिन पूरे सब कॉन्टिनेंट ते जेको ग़ालिब हुयो उहो तसव्वुफ़ जो फ़लसफ़ो न, वेदांतिक। ठीकु आहे, उन जाई करण सां पूरे इंडिया में। त इन दौर में असां वटि सम्झो त जेको आहे जेको समन जो दौर हो, महदी जौनपुरी बि त तसव्वुफ़ जो हिकिड़े शाख खे मञींदो न। मां हीअं थो अञा सम्झणु चाहियां, शायदि असांजे ॿुधंदड़नि खे इहा ॻाल्हि बि चङी लॻे त जॾहिं असां वटि तसव्वुफ़ आहे, इन ला महल उहो साइंस खां घटि दर्जे जो। हा, ठीकु आहे। मां इहो थो चवां, तसव्वुफ़ हिकिड़ी ॻाल्हि दोस्त सम्झनि, तसव्वुफ़ को पॉलिटिकल या सोशल डिसिप्लिन कोन्हे जंहिंजे ज़रिए तव्हां समाज सुधारे सघो। तसव्वुफ़ इंटरनल फीलिंग के माण्हू जे रहण जो तरीक़ो आहे, हिकिड़ो स्टाइल आहे, लाइफ स्टाइल आहे, हिकिड़ो रवैयो आहे।
तसवुफ़ जे बुनियाद ते का स्टेट नथी ठही सघे। तसवुफ़ कंहिं हद ताईं हिकिड़ा बग़ावत जो दर्स ॾेई सघे थो। तसवुफ़ जेको आहे सो स्टेटस को खे टोड़े सघे थो, पर उन जी बुनियाद ते का रियासत नथी हले सघे। रियासत जे लाइ तव्हांखे को न को ठोस सियासी नज़रियो खपे ऐं उहा शइ नापेद आहे। माना उन दौर में जेके बादशाह मिसाल तौर ते 52 साल हुकूमत कई, जाम जाम निज़ामुद्दीन, वो बादशाह भी हो, साॻे वक़्तु हो थ्योरिटिशियन भी हो, अदब दोस्त भी हो, सब कुछ त समन जी हुकूमत चवन था त पोणा 200 साल जेका हुकूमत रही उन में वरी भी इल्म ऐं अदब जी इज़त हुई। बिल्कुलु हुई। वरी विच में पोइ शिकारी अची विया। बस पोइ जाम फेरोज़ आख़िरी जेको हुननि जो उहो तमामु हिकिड़ी बेकार तबियत जो माण्हू हो, जंहिंजे करे ई ज़वाल थियो। हुनजी वालदा मदीना माछाणी, जंहिं शाह बेग अरगून खे सॾु कराए सिंध ते हमिलो करायो हो। त बाक़ी लोक ॾाहप हुई। मिसाल तौर ते मामूई जा फ़क़ीर, मिसाल तौर ते घरोड़ीअ जूं पेशन गोयूं, मिसाल तौर ते मुख़्तलिफ़ अहिड़ा हाणे बेत लधा आहिनि कच्छ मां, इंडिया मां। हाणे तव्हां ॾिसंदव त जेके बि सिंध में इश्किया क्लासिकल दास्तान आहिनि, सवाइ नूरी जाम तमाची जे, ॿिया सभु सूमरनि जे दौर जा आहिनि। चाहे उहो मोखी मतारा आहे, मुमल राणो आहे, सोरठ रायडिया चा, इहे सभु इन दौर जा आहिनि। सूमरनि जे दौर में छो जो अरबनि खां डिटेच थी न, अरबनि खां पोइ पहिरियों दौर उहो ई आहे। पहिरियों दौर उहो आहे। उन में हिकिड़ो रिवाइवल थियो लोकलिज़म जो। उन लोकलिज़म में जेको आहे सो हितां जा बागूबान ऐं सुमंग चारण थिया, इहे जेके मामूई जा फ़क़ीर थिया, इहे मुख़्तलिफ़ इन्हनि जो जेको असांखे विरसो आहे, उन्हनि जूं पेशन गोयूं आहिनि, या हाक वहंदो हाकड़ो, भॼंदी बंद अरोड़, बेह मच्छी ऐं लोड़ समय वेंदा सूखड़ी, इहा हिकिड़ी वॾी पॉलिटिकल प्रिडिक्शन आहे। त हाणे इन क़िस्म जा या जेके गरोड़ी साहब जूं पेशन गोयूं आहिनि। बाक़ी सिंध हिकिड़ो थोरो पसमानदा इलाइक़ो हो। सिंध पंहिंजो जेका ग्लोरी हुई, जेका स्टेट हुड हो, जेको हिकिड़ी सिविलाइज़ेशन वारो स्टेटस हो, उहो सम्झो त अरबनि वारे दौर में लूज़ करे चुको। हाणे जेके 1500 साल आहिनि, इहे मुसलसिल ज़वाल जो पीरियड आहे। इन में असां का बि अहिड़ी वॾी ॻाल्हि न कई आहे जंहिंजे ज़रिए सिंध खे उहा ग्लोरी हासिलु थिए जेका राय डायनेस्टी जे दौर में ही, जेका चंद्रगुप्त जे दौर में ही, जेका ॿियनि मुख़्तलिफ़ दौरनि में रही आहे, जो उन जूं सरहदूं का मौजूदा कलात जे करे ईरान, कश्मीर, कलात, हेॾे पूरो कच्छ जो इलाइक़ो सिंध जो इलाइक़ो हो, गुजरात जो काफ़ी हिसो सिंध जो हो। अहिड़ी तरह बलूचिस्तान जो जेको इहो मकरान त एॾा त अरब आया आहिनि, सभु अॼु बि सिबी त तव्हांजी तमामु देरि सां वई आहे। इवन कलोड़नि जे दौर में बि सिबी वॉज पार्ट ऑफ सिंध। सो चवण जो मतिलबु आहे त असां वटि का एॾी वॾी फ़लसफ़ियाना का तहरीक कान हुई, को वॾो इल्मी। इन ते मां हिकिड़ी नंढड़ी साई वठी, पोइ नाज़रीन असां सां गॾु रहिजो। ऐं इनाम साहबु हाणे सीरियस थी वियो आहे सॼे मामले ते, पाण हिन खां पुछंदासीं त आख़िर सिंध में इहो सभु कुझु छो कोन हो, कहिड़ा मसाला खुटल हुआ, छा हो। असां सां गॾु रहिजो।